अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॾींदासीं तकरार ड्रामे जी बहितरीन अपडेट। काफ़ी दोस्तनि जा कुझु राति कमेंट भी आया हुआ ऐं कुझु ॻाल्हियुनि जूं अॼु असां तबसरो कंदासीं। तकरार ड्रामो जेको नथो अचे, बंदि लॻो पियो आहे। दोस्तों, मां शुरू खां वठी तव्हांखे ॿुधाईंदो थो अचां, ईद खां पहिरियां खां वठी जॾहिं वठी ड्रामो बंदि थियो आहे त बाबा ड्रामो छो बंदि थियो आहे ऐं छाजे करे। ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी भी वीडियो 8 ॾींहं पहिरियों अपलोड कयो हुयो, उन भी इहा ई ॻाल्हि चई हुई त छाजे करे बंदि थियो आहे। मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो, ज़ुल्फ़कार बुर्दी खां बि पहिरियां ॿुधायो, छाजे करे मुंहिंजो अदाकारनि सां राब्तो थियो ऐं रोज़नि जे करे ड्रामो बंदि हुयो। तव्हां जे पुराणा सब्सक्राइबर आहियो मुंहिंजा, तव्हां मुंहिंजो उहा वीडियो ॾिठा हूंदा। यको मां ॿुधाईंदो थो अचां त रोज़नि जे करे ड्रामो बंदि हुयो, शूटिंग न थी सघी हुई। ऐं ॿीहर ज़ुल्फ़कार बुर्दी भी इहा ई ॻाल्हि अची कई आहे हाणे त बाबा शूटिंग वाक़ई रोज़नि जे करे न आहे थी, रोज़ा हुया, इन जे करे हाणे ड्रामो हलंदो। हाणे तव्हांखे असांजे मथां यकीन अची वियो हूंदो त बिल्कुलु असां जेका अपडेट ॾींदा आहियूं बिल्कुलु सची अपडेट ॾींदा आहियूं, पकी अपडेट ॾींदा आहियूं ऐं राब्तो करे अदाकारनि खां पोइ ॾींदा आहियूं। यको ई लगातार मां तव्हांखे इहा अपडेट ॾींदो थो अचां। जीअं तव्हां पहिरियों सभई मुंहिंजूं अपडेटूं ॿुधियूं आहिनि त तव्हांखे ज़रूरु यादि हूंदो, सभ खां पहिरियां मूं ई ॿुधायो हुयो त ड्रामो इन जे करे न आयो, छाजे करे त रोज़ा हुया। ऐं के ॿिया यूट्यूबर जेका हुया उहे वरी चवनि पिया हज़रत अली जी शहादत जे करे ड्रामो बंदि थियो आहे। मां वरी उन्हनि खे एक्सपोज़ भी कयो हुयो त उहो कूड़ था आणनि त मुफ़्त जो माॻ पोइ छो थो हले पियो।